अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? चाक चङा भला बिल्कुलु बहारनि में असांजूं दुआऊं आहिनि त अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तो, हिकिड़े बादशाह खे ॿ बाज़ तोहफ़े तौरु कंहिं माण्हूअ पेश कया। बादशाह खे उहे बाज़ ॾाढा पसंदि आया ऐं बादशाह उहे ॿई बाज़ पाण वटि रखिया। उन्हनि मंझां हिकिड़ो बाज़ जेको आहे उहो त ॾाढो आसमान ताईं ऊचो उॾामे पियो ऐं परे परे उॾामे वञे पियो, पर हिकिड़ो बाज़ अहिड़ो हुयो जो मुसलसिल हिकिड़ी टारीअ ते वेही रहे पियो ऐं उहो का बि उॾाम न पियो भरे। बादशाह ॾाढो हैरान थियो त यार, आहिनि त ॿई हिकु नसल जा ऐं गॾु ई रहनि था, पर हीउ उॾामे छो कोन थो? बादशाह खे थोरी तशवीश थी ऐं उन पंहिंजे हिकिड़े ख़ादिमे ख़ासि खे घुराए जेको पखियुनि जे संभाल ते मामूर हुयो। उनखे चयो त हिन बाज़ खे जल्दी में उॾामणु सेखारियो त जीअं हीउ उॾामे ऐं सुठीअ तरह सां उॾामे। उन मुलाज़िम चयो त साईं ठीकु आहे, जेको हुकुम बादशाह सलामत जो। ऐं उन बाज़ खे उॾाइण जी कोशिशि कई, पर बाज़ न उॾामियो ऐं बार बार कोशिशुनि जे बावजूद बि बाज़ चयो त थींदो केरां जो मां उॾामां, बाज़ बहरहाल न उॾामियो। सो उन पखियुनि जा डॉक्टर, पखियुनि जा जेके ॼाणूगर हुया, शिकारी हुया, सॼी सल्तनत जा माण्हू कठा कया, पर बाज़ खे कोई बि उॾामणु सेखारे न सघियो। सो हिकिड़े ॾींहुं उन ख़ादिम अची दरबार में बादशाह खे चयो त बादशाह सलामत, असां सभु हीला वसीला कतब आणे चुका आहियूं ऐं सभु तरीक़ा आज़माए चुका आहियूं, पर बाज़ जेको आहे उहो उॾामे कोन थो। त बादशाह पंहिंजे दरबारियुनि सां उते सलाह कई त यार, मूं वटि हिकिड़ो बाज़ आहे जेको उॾामे कोन पियो, अवाम जा को माण्हू मशवरो ॾिए त छा कजे? त हिकिड़े वज़ीर मशवरो ॾिनो त साईं, असां वटि हिकिड़ो दरवेश रहंदो आहे असांजी सल्तनत में, उहो ॾाढो सियाणो आहे, उनखे घुराए था वठूं, शायदि उन वटि कोई इन मसइले जो हल हुजे। सो बहरहाल दरवेश खे तलब कयो वियो दरबार में, ऐं जॾहिं दरवेश आयो त दरवेश खे बाज़ ॾेखारियो त साईं हीउ बाज़ आहे जेको हिकिड़ी लाम ते या हिकिड़ी टारीअ ते वेठो थो रहे ऐं उॾामी कोन थो। असां हेतिरा हीला वसीला हलाया आहिनि, पर पोइ बि इन जे बावजूदि बाज़ नथो उॾामे। उन बाज़ खे ॾिसंदे दरवेश ॾाढो खिलियो, मुस्कुराई, ऐं जॾहिं मुस्कुराइण लॻो त बादशाह चयो त दरवेश साहिबु छा थियो? तव्हां खिलो पिया, तव्हां वटि कोई इन जो हल आहे बि सही, या ईअं टोक मां पिया खिलो? छा मसइलो आहे? दरवेश चयो त बादशाह सलामत, कोई मसइलो कोन्हे को, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी राति जो वक़्तु ॾिनो वञे ऐं अॻिले ॾींहुं तव्हांजो बाज़ आसमाननि ताईं उॾामूं भरींदो। बादशाह ॾाढो हैरान थियो, अचरज में पइजी वियो, पर बादशाह वटि ज़ाहिर आहे त इन खां सवाइ को हल कोन हुयो, त बादशाह हामी भरी ऐं बाज़ जे लाइ उन दरवेश खे मामूर कयो वियो। राति गुज़री, सुबुह जो जीअं बादशाह उथी ऐं पंहिंजे सल्तनत जे तरफ़ ॾिसी रहियो हिकिड़ी खिड़कीअ मां, त ईअं कंदे मुलाज़िम उहो भॼंदो आयो, बादशाह सलामत, बादशाह सलामत, बाज़ सही थी वियो, बाज़ उॾामे थो, ऐं न रुॻो उॾामे थो, पर आसमान ताईं परे परे हलियो थो वञे, नज़रुनि खां ओझल थियो वञे, एॾो तेज़ ऐं परे उॾामे पियो। बादशाह खे ॾाढी ख़ुशी थी ऐं बादशाह लही आयो दरबार में। ऐं बादशाह जॾहिं दरबार में लही आयो त दरवेश खे तलब कयो वियो। दरवेश आयो त दरवेश खां पुछऊं त दरवेश साहिबु, तव्हां इहो ॿुधायो त हिन में अहिड़ी कहिड़ी ख़ामी हुई ऐं तव्हां हिन सां छा कयो? कहिड़ो जादू टोणो कयव जो एतिरो जल्दी में इहो बाज़ जेको आहे उॾामणु शुरू थी वियो? त उन फ़क़ीर, उन दरवेश चयो त बादशाह सलामत, मूं हिन सां कुझु बि कोन कयो आहे, मूं सिर्फ़ु इहो कयो त हीउ जंहिं टारीअ ते अक्सर वेहंदो हुयो, मूं उहा कटे छॾी आहे। सो दोस्तो, हीअ कहाणी असां सभिनी जे लाइ आहे त जंहिं वक़्त ताईं असां पंहिंजे सहूलियतुनि खे नथा छॾियूं, जंहिं वक़्त ताईं असां पंहिंजे मैदान में जिदोजहद नथा कयूं, उन वक़्त ताईं असांखे कामयाबी न मिलंदी। जेकॾहिं असां कंफर्ट ज़ोन खे छॾियूं था ऐं कंफर्ट ज़ोन मां ॿाहिरि निकिरंदासीं, तॾहिं ई असां कुझु करे सघूं था। जेकॾहिं बाज़, बादशाह सलामत जो बाज़ इहो इन टारीअ ते वेठो रहे हा त हमेशह वेठो रहे हा, कॾहिं बि शायदि उॾाम न भरे हा, छो जो खाधो पीतो हुनखे हर सभु कुझु हुते सहूलियतूं मिलनि पियूं, त उहो छो उॾामे हा? सो ईअं ई आहे, असांखे जेकॾहिं सभु सहूलियतूं मिलनि थियूं त हिन जो मतिलबु इहो न आहे त असां हाणे सुखिया सताब आहियूं ऐं पंहिंजो पाण खे नाकारा बणाए छॾियूं। पंहिंजो पाण खे कारआमद बणाइण जे लाइ महिनत जे मैदान में, अमल जे मैदान में घिड़ी पवणो आहे, तॾहिं असांखे कामयाबी हासिलु थींदी। वीडियो उमेदु कजे थी त तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे सभिनी दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर बि कंदो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान कादिर बख़्श कलोड़े खे मोकल ॾियो। अल्लाह वाही।